सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक 13। प्यारा ॿारो अॼु असां पढ़ूं था मश्क बडाई 3 उन मां ॿ सवाल मां स्क्रीन ते लिखिया आहिनि। पहिरियों सवाल जेको आहे उहो आहे त चकास करियो यानी वेरीफाई करियो हेठियनि खे ऐं मां उन्हनि मां हिकिड़ो लिखियो आहे ऐं हिननि में हिकु न आहे पर बल्कि 6 सवाल आहिनि तव्हांखे करणा जंहिंमां हिकिड़ो मां बोर्ड ते हिन ते स्क्रीन ते लिखियो आहे उहो कयां थो। ऐं चकास जो मक़सदु इहो आहे ही जेके मां तव्हांखे प्रॉपर्टीज़ पढ़ायूं अॻु में या ही तव्हांखे मां प्लस करणु सेखारिया माइनस करणु सेखारिया हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे जेको मां पोइ हिते सेखारियो उहो हिते अप्लाई करिणो आहे। ठीकु आहे, अचूं था सवाल ते। त सवाल चए थो 2 भाङे 3। ॾिसो हिन नातिक अदद जे आॾो हिकिड़ी इहा निशानी आहे ॿी इहा निशानी आहे। 2 निशानियूं कंहिं नंबर जे खाॿे पासे न हुजणु घुरिजनि, सिर्फ़ु हिकिड़ी हुजणु घुरिजे। जेकॾहिं 2 आहिनि त उन्हनि खे तव्हां ज़र्ब करे छॾियो, प्लस माइनस माइनस थींदी आहे। ठीकु आहे, हिते मां लिखी थो छॾियां प्लस प्लस जॾहिं ज़र्ब थींदी त जवाबु प्लस ईंदो ऐं जॾहिं प्लस माइनस ज़र्ब थींदी त माइनस थींदो, जॾहिं माइनस ऐं प्लस ज़र्ब थींदी त बि माइनस थींदो ऐं जॾहिं माइनस माइनस ॿई हूंदियूं त प्लस थी वेंदो। ठीकु आहे, यानी ॾिसो डबल निशानियूं हूंदियूं त तव्हां हुनखे इन तरीक़े सां सॉल्व कंदो। हाणे त प्लस माइनस यानी उहो ॿिए नंबर ते ॾिसो प्लस माइनस माइनस यानी तव्हां माइनस ॾींदव। ठीकु आहे, ऐं हिन जे आॾो कुझु बि न आहे यानी प्लस आहे त प्लस माइनस हीअ बि माइनस थी वेंदी 4/3 प्लस 2/3। हाणे कंहिंखे प्लस करणु ऐं कंहिंखे माइनस करण जो तरीक़ो मां तव्हांखे पढ़ायो आहे त बाबा जेकॾहिं नंबर हेठियां साॻा आहिनि त उहो हिते बि साॻो ई लिखो, मथियां बि साॻा ई लिखो, हिते बि साॻा ई लिखो ऐं मथियां बि साॻा ई लिखो। हाणे हिते तव्हां मथियनि खे प्लस माइनस जेकॾहिं थियनि था त कयो, 2 मां 4 माइनस थींदा, 2 माइनस 4 न थींदा न, त 4 मां 2 कटींदासीं ऐं वॾे जी निशानी ॾींदासीं 3 हेठां ॾींदासीं। हिते बि -4 प्लस 2 जो मक़सदु आहे माइनस ई कंदासीं छो त प्लस माइनस माइनस प्लस माइनस ई थींदी आहे ऐं हिते बि 2 बचंदा पर वॾे जी निशानी जेका आहे उहा ॾींदासीं 3। ॾिसो त छा ही ॿई पासा जवाब सही आया आहिनि, साॻा आया आहिनि? जेकॾहिं हा त तव्हां हेठों लिखंदव वेरीफाइड, चकास थी चुकी। ठीकु आहे, हिते बि असांखे चकास करणी वेरीफाई करणु आहे। सो अहिड़े क़िस्म सां अहिड़ा सवाल तव्हांखे आहिनि बक़ाया 5, कंहिंजे विच में ज़र्ब आहे कंहिंजे विच में प्लस आहे। ठीकु आहे, सो इहे असां अॻु में पढ़ी चुका आहियूं, तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाणे बक़ायनि में चकास करणी आहे ऐं तव्हां पाण कंदव। ठीकु आहे, तमामु सवला, तमामु हद खां वधीक सवला सवाल आहिनि। जेकॾहिं तव्हांखे पोयां लेक्चर सम्झ में आया आहिनि त ही मश्क तव्हांजे लाइ कोई मसइलो ई न थींदो। ठीकु आहे, ऐं पहिरियां हमेशह मैथमेटिक्स में ब्रैकेट छॾाइबी आहे, इन जे करे मां पहिरियां हिन जी ब्रैकेट छॾाई आहे, पहिरियां हिन जी निशानियूं छॾायूं। ठीकु आहे, मां डायरेक्ट नथो करे सघां, मां हिते डायरेक्ट न 3 हेठां लिखी ऐं कयां न, मां ब्रैकेट छॾाईंदुमि, ब्रैकेट में निशानियूं छॾाईंदुमि पहिरियां। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं ब्रैकेट जे अंदरि काई मिसाल अहिड़े क़िस्म जो सवाल हुजे 4/3 प्लस 1/3 त मां हिन ऐं हिननि टिनी खे एट अ टाइम न छॾाईंदुमि, मां पहिरियों छॾाईंदुमि ब्रैकेट खे। ठीकु आहे, हिन जो जेको जवाबु ईंदो उन ई खे वरी हिन सां, इहे बि मां तव्हांखे पोयनि वीडियोज़ में पढ़ाए चुको आहियां त कीअं इहे शयूं थींदियूं आहिनि ऐं पहिरियां रियाज़ीअ में ब्रैकेट ई छॾाइबी आहे। ठीकु आहे, ऐं क्वेश्चन नंबर जेको ॿियों आहे उहो छा आहे बाबा, उहो आहे त वेरीफाई कयो एसोसिएटिव प्रॉपर्टी। हीअ प्रॉपर्टी यानी संगत वारी ख़ासियत विथ रिस्पेक्ट टू के शॉर्टली सवाल में रियाज़ी में बुकनि में ईअं लिखंदा आहिनि WRT, किथे डॉट हूंदो आहे किथे न हूंदो आहे। बहरहाल W जो मतिलबु हूंदो आहे विथ, R जो रिस्पेक्ट, T जो ट विद रिस्पेक्ट टू एडिशन। इन जो मक़सदु थींदो आहे त बाबा एसोसिएट प्रॉपर्टी कहिड़े लिहाज़ खां कहिड़ो एडिशन जे लिहाज़ खां, ऐं विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन लिखियलु हुजे हा त पोइ असां उनखे कहिड़े लिहाज़ सां कयूं आहे, ज़र्ब जे लिहाज़ सां। पर बहरहाल असांखे एसोसिएटिव प्रॉपर्टी करणी आहे संगत वारी, एडिशन जे हिसाब सां, जोड़ जे हिसाब सां। नंबर असांखे पाण ॾिना अथऊं, ही 3 खणा आहिनि, ॿियो कोई बि न। हाणे तव्हांखे मां पोयनि वीडियोज़ में जंहिंमें ख़ासियतूं पढ़ियूं हुन में एसोसिएटिव प्रॉपर्टी पढ़ाई त बाबा जेकॾहिं 3 नंबर तव्हांखे मिलियल हुजनि, छो त जोड़ जे हिसाब सां आहे त जोड़ ॾींदासीं, उहे नंबर तव्हां लिखो ॿई पासा। ठीकु आहे, ॿई पासा तव्हां लिखो, पोइ कंहिं बि 2 खे तव्हां ॾेई छॾियो पहिरियां ब्रैकेट। हाणे मां हिते पहिरियनि 2 खे ॾिनमि त हिते वरी पोयनि 2 खे ॾियणी पवंदी, इन खे चइबो आहे संगत वारी ख़ासियत। ठीकु आहे,
हाणे तव्हांखे मां हिते हाणे जेको मथे लिखी ॿुधायो त बाबा जेकॾहिं मैथमेटिक्स आहे त पहिरियां ब्रेकेट सॉल्व करणी आहे त मूंखे पहिरियां करिणो पवंदो हिते। हाणे हिनखे सॉल्व करण लाइ हेठियां नंबर साॻिया हुजणु घुरिजनि, न आहिनि त छा कंदासीं, क्रॉस मल्टीप्लाई, 1 त्रिकी 3 पोइ चई प्लस आहे 1 ॾूं ॾूं अपॉन हिन ॿिनि खे मल्टीप्लाई 2 त्रिकी 6 बाक़ी प्लस 1 अपॉन 4 साॻियो। हेॾे बि चवंदा त ई साॻियो छो त पहिरियां मूंखे ब्रेकेट सॉल्व करणी आहे। 1 चौं 4 1 त्रिकी 3 4 त्रिकी 12 त ॿारो हाणे छा थींदो, हिन ब्रेकेट खे ॾिसूं त मथे थो थिए जोड़ ऐं जोड़ थो थिए 5 अपॉन 6 ऐं प्लस 1 अपॉन 4, हे 1 अपॉन 4 हिन सां गॾु आहे ऐं हिते थो थिए 1 अपॉन 2 प्लस 7 अपॉन 12। ठीकु आहे, हाणे हिते वरी साॻियो चकर करिणो पवंदो, ही ॿई पाण में मल्टीप्लाई यानी 20 अपॉन माना हे लाइन थींदी 20 प्लस हे थी वेंदो 6 1 6 6 ऐं हेठि 6 चौंक 24। हिते छा थींदो 1 ॿारो 12 7 ॾूं 14 अपॉन 2 ॿारो 24। हाणे हिन जो जवाबु छा थो अचे 26 अपॉन 24 ऐं हेॾे बि घणो थो अचे 26 अपॉन 24। त तव्हां लिखंदव हिते बि वेरीफाइड, छो त ॿिन्ही पासनि जा जवाब जेके आहिनि उहे छा आया आहिनि, साॻा आया आहिनि। इन करे असांजी हीअ प्रॉपर्टी यानी एसोसिएटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन, ही जेके बुक वारे नंबर ॾिना आहिनि मिश्क में, इन्हनि नंबरनि ते संगत वारी ख़ासियत लागू थिए थी ऐं चकास कईसीं त वेरीफाई बि थी वई। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां बक़ाया जेके सुवाल आहिनि उहे बि आहिनि, उहे बि तव्हां पाण कंदो ऐं हिन में अरेंज बि करणा आहिनि, असांखे तरतीब बि ॾियणा आहिनि, डिसेंडिंग ऑर्डर ऐं असेंडिंग ऑर्डर मां उहे बि तव्हांखे पोएं लेक्चर में सम्झाया। सो ही सॼी जो सॼी मश्क तमामु सवली आहे, इनशाला मां पाण करे वेंदो। इन ई करे मां सिर्फ़ु 2 सुवाल कराया त जीअं तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿुधायां त थींदो कीअं। बहरहाल तव्हां करे वेंदो इनशाला, तव्हां जॾहिं वेहंदो। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।